कंदकोट। गवर्नर सिंध पारां सिंध के धार करण वारे बयान खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक के ज़िले सदर सजाद बिरोई, फिदा हुसैन मामदानी ऐं ॿिनि कारकुन जी अॻुवाणी में घंटाघर खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिथे मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो आहे त गवर्नर सिंध जो बयान फटनि ते लूण बराबरि आहे। असां घुर कयूं था त गवर्नर सिंध खे पंहिंजे उहिदे खां फौरी तौर ते हटायो वञे। हुन चयो त सिंध हिकु जीजल माउ आहे, हुनजी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। बाक़ी सिंध जे गवर्नर जो बयान जी मज़म्मत कंदे हुननि वफ़ाक़ी हुकूमत खां घुर कंदे चयो आहे त गवर्नर सिंध खे फौरी तौर ते हटायो वञे। संदसि न हटायो त सिंध में तहरीक हलाई वेंदी। नज़ीर मीरानी, सोच टीवी, कंदकोट।